वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। चाची मेहरू, मूमल ही अदा मल्हार जो जेकॾहिं वियाह थी पिया तो उन में कहिड़ो नुक़सान थी पिया? ॿीहर इहा ॻाल्हि पंहिंजी ज़बान ते न आणिजां। जेको पाणी पुल हेठां गुज़री वियो उन ते मातम करण जो कहिड़ो फ़ाइदो? चाची अवां नाराज़ न थियो, मूं त बस ईअं ई ॻाल्हि कई हुई। ख़बर अथमि धीअ, मां नाराज़ न आहियां। चाची जे दिल में न कयो त अॼु अवां जी मानी मां ठारायां। मां चाहियां थी त मां कंहिं कम में हथ वंडरायां अवां जो। खान बहादुर खे शाबाश हुजे जे ॾुखे वक़्त में तव्हांजो साथ ॾिनो। जेकॾहिं हुन जो हथ न हुजे हा न त ॻोठारा मिली करे साले खे कोई मारे छॾीना। चाची दुआ कर त भाऊ साले जल्द आज़ाद थी अचे, असांजा ॾुखिया ॾींहं बि टरी वेंदा। हां जे मथां घणा ॾींहं ॿार थियण मां नथी चाहियां। बानो थिए तूं असांजी पंहिंजी धीअनि वांगुरु आहीं, जोड़ो के चांडोकी जी भेण वांगुरु। चाची अवां जी गैर मौजूदगी में चांडोकी भी मूंखे इहे ई अखर चया। यकीन ॼाणो मूं नंढपण खां वठी मां जो प्यार न आहे ॾिठो, पर अवां जो ही प्यार ॾिसी मुंहिंजी दिलि वॾी थी वई आहे। दिल न लाए धीअ, मां तो सके बाबा साईं जमादार हयात आयो, उन न्यापो दिनो आहे। साले चयो आहे त सूबेदार आहे नमक कराओ, थोरो उन जो ख्याल कजो। सुठा जेकॾहिं सूबेदार बचे अहिड़ी का हरकत कई त आउं उन जी वर्दी लहराए छॾींदुसि। छा सम्झी? बाबा साईं इन सूबेदार जी वर्दी लहण सां साले मोटी त कोन ईंदो। को अहिड़ो कदम खणो जंहिंसां साले जी ज़िंदगी बची पवे। सुठा इहो कमु जेकॾहिं आउं तोखे ॾियां त छा तूं इहो कमु करे वेंदे? बाबा साईं इन सोढे जी तव्हां जे मथां जान बि कुर्बान आहे, पर साले खे थाणे मां कढण एतिरो आसान कमु न आहे बाबा साईं। ख़बर अथमि सोढा, ख़बर अथमि इहो तमामु मुश्किल टास्क आहे, पर आउं तोखे सम्झायां थो असांखे करणो चाहे। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। वेहो पुट वेहो। चांडोकी पुट मूंखे ख़बर आहे त शेरोज खान जे रिश्ते में तूं ख़ुशि न आहीं। पंहिंजे माउ खे पाण मारण ऐं घरां निकिरी वञण जूं धमकियूं ॾेई रही आहीं। मां सच में पाण खे मारींदसि बाबा। मुंहिंजी इन ॻाल्हि खे तव्हां हिन वक़्तु धमकी सम्झो था न। मुंहिंजी लाश ॾिसी तव्हांखे पाण ई यकीन अची वेंदो। ओ मुंहिंजी माउ, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। आउं पाण इन शादी में ख़ुशि न आहियां। हुन जेको ज़ीनत सां ज़ुल्म कयो आहे न, उन खां पोइ मां हुन जे हक़ में न आहियां। उन खां पोइ मुंहिंजे दिलि में हुन जे लाइ नफ़रत पैदा थी वई आहे। पर इन रिश्ते खे ख़तम करण जो मूंखे कोई बहानो नज़र न पियो अचे। बाबा मां शुरू खां चवंदी अचां थी त ही जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम हिकु वबा आहे ऐं लानत आहे, पर तव्हां मञींदा न हुया। हाणे ॾिसो असां पाण फ्यूडल सिस्टम जा कैदी बणिजी चुका आहियूं। अदा मल्हार बि उन ई निज़ाम जो शिकार थियो ऐं हाणे मुंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻियल आहे। मल्हार सां जेको कुझु थियो उन जो हू पाण ज़िम्मेवार आहे। न बाबा साईं, जेकॾहिं को जवान छोकिरो ऐं छोकिरी पाण खे शादी जे लाइ चूंडे थो त हिन में को ॾोह न आहे। तव्हांखे अदा ऐं मूमल जी पाण में शादी कराइण घुर्जे, पर जागीरदारी उसूलनि ऐं कानूनी तहत उन्हनि खे सज़ा ॾिनी वई ऐं अलॻि कयो वियो। चांडोकी धीअ कुझु हया कर, पंहिंजे बाबा सां ईअं ॻाल्हाईंदी आहे। माफ़ कजो अम्मी, बाबा साईं सां बदकलामी जो तसवुर बि नथी करे सघां, पर मुंहिंजे अदा जे दिफ़ा जो मूंखां हक़ त न खसियो। महिरबानी करे, केतिरनि सालनि खां असां उन्हनि जो मुंहुं ॾिसण लाइ सिकिया आहियूं। बाबा साईं, छा अदा मल्हार लाइ तव्हांजी दिलि न ॾुखंदी आहे? अम्मी, छा तव्हां लिकी लिकी अदा लाइ रोईंदियूं न आहियो?
छा अदा खां सिवा तव्हांखे ही घर खाली न कंदो आहे? छा तव्हांजा कन अदा जे पेरनि जी आहट ॿुधण लाइ बेताब न रहंदा आहिनि? राति जो ओचितो अखि खुलण खां पोइ तव्हांखे ईअं न लॻंदो आहे त अदा खां पोइ असीं हिकला ऐं कमज़ोर आहियूं? शाह साईं जे बेत वांगुरु बिहार मिलण जी उमेद थिए भलाए न जिन कजन खे फ़िराक जी गाह गाहे धार कयो हुननि जो ॿीहर गजण सोखो न हूंदो आहे मूमल। ईअं त न चओ मल्हार, तूं त ईअं न चओ। जे दिल जे हथ मां उम्मीद जो पांद छॾाइजी वियो त मां जी कान सघंदसि। ॼण त मुंहिंजे लाइ हाणे ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। विछड़े जो जबल कटींदे कटींदे हथनि में ॾार पची आहे, पर अञा ताईं का बि घिटी निकिरी न आहे सघी। पोइ दिलि चवंदी आहे काश काश पर हुजनि ऐं तोड़े उॾामी अचे पहुचा। मां समाज जा सभु बंधन टोड़ण लाइ तयार आहियां, पर मल्हार जेकॾहिं न तूं थोड़ी हिम्मत करी। इहो असांखे ओॾी महिल सोचणो हुयो जेॾी महिल असांखे अलॻि कयो वियो। हाणे त घणी देरि थी वई आहे। मल्हार, मोहब्बत में कॾहिं बि देरि न थींदी आहे। ही त उहो वण आहे जेको हर मुंद में मेवे ते रहंदो। शजर जी शाख के निवाए झोल भरणो। पोइ ज़माने जी मर्ज़ी आहे, जेको चाहे सो करे। खान बहादुर ताईं न्यापो पहुतो आहे ऐं जेकॾहिं हुनखे ख़बर पई बि हूंदी त छा थो करे सघजे। सूबेदार जा त पैसा खाइण लाइ सो बस हाणे त ख़ुदा ई ख़ैर करे। अरे वञो ने जो छुप थिए के ॿाहिरि वठी अचो। जी सर। माफ़ कजां सालिया, मां पंहिंजे ईमान जो सौदो करे छॾियो आहे, सो अॼु राति तोखे मरणो पवंदो। मौत खां मां नथो ॾुजां, मौत बरहक आहे। जेका राति क़बर में थियणी आहे सा राति ॿाहिरि न थींदी। सूबेदार मूंखे सिर्फ़ु हिकु चिंता थी खाए, पंहिंजे भेण ऐं गुंगे भाउ जी। ज़ाहिर ॻाल्हि आहे, इहा ॻणती तोखे न हूंदी त ॿियो कंहिंखे हूंदी। बहरहाल का आख़िरी ख्वाहिश को भेण भाउ ॾे को न्यापो ॾियणो अथई त ॿुधा। को बि न्यापो न, तूं पंहिंजो कमु पूरो कर। हाणे हिनखे वठी हलो, हाउस ते रखोसि, राति हिन जो इनकाउंटर कंदासीं।
पी 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 खड़ू 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 तो साइकड़ी गाल करणी आ ॿुधंदी है ख़ुशि थींदी है। एड़ी केड़ी ॻाल्हि आहे गामो? जल्दी ॿुधा, मूंखे देर थी थिए। मूं इहो जेको आहे न अम्मा जा ज़ेवर चोरी करे आयो ए बस ही छा गामो? मोआ तू पंहिंजे घर में चोरी कई आ? चुप चुप तू तो खुश थी न सब गए मां तुझे ला दान तुझे ला खुश थी चिमनी मुंहिंजे लाइ? तुंहिंजो दिमाग़ त ठीकु आहे न? ॿियूं बि क़ीमती शयूं अम्मा जी सदूक मां चोरियूं करे ॾींदो साए तू रुगो बस मां रुगो ग़लत में छो छॾी? तू रुगो मूंसां शादीअ जो वाइदो कर। हाय वरी इहा पटी तोखे कंहिं पढ़ाई आ? शर्म नथो अचे ॻाल्हि कंदे? ज़ेवर थोड़ा अला पैसा जी त खणी चा माजा। खबरदार जो हिकड़ो लफ्ज़ भी जुबान ते आंदे मां मासी भापुल के ॿुधाईंदी साईं। अरे छोरा छो रस्तो रोकियो वेठो ई छोकरी जो? चाचा शामराद असां पाण में राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं था कयूं तू वञी पंहिंजो कम कर। चाचा शामुराद ही कमीनो पंहिंजे घरां ज़ेवर चोरी करे आयो आहे ऐं मूंखे चए तो हिन ज़ेवरनि जे बदले तू मूंसां शादी कर। जेको वण खरियल हुजे उन जो मेवो मिठो किथां थींदो? फापल धूतीअ जो रत रंग त ॾेखारींदो न। अम्मा अम्मा ने ॿुधायो हलो ता अदी मूंखे त अंदाज़ो ई कोन हुयो त नंढी मालकियाणी मूंखे एॾी आसानी सां माफ़ करे छॾींदी। मां त हरू भरू पई टिॼां। ॻाल्हि त ॿुधो तो ई त चयो पे त रुखसार ऐं शेरोज़ खान पाण में राज़ी थी विया आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त इहो थियो कीअं? इहो राज़ीनामो का चाल बि थी सघे थी। इहा शामुराद वारी छोरी आहे न इहा खान बहादुर खां चोरी अचे मिली वई अथनि। शामुराद जी छोरी जी एॾी हिम्मत थी वई आ? अदिया जेकी चांड्रो की आ न पढ़ियल लिखियल छोकरी आ जे न आई पंहिंजीअ ते कंहिंखे आंगूठो ॾेखारींदे देरी न कंदी। न को इहा ॻाल्हि कान्हे ऐं भले केतिरी बि पढ़ियल लिखियल छो न हुजे हा भले एॾी अकाबर हुजे पर मर्द खां ॾाढी न थींदी आ। अदी तू बि न सफ़ा चरी आ। अॼुकल्ह जूं छोकिरियूं मर्दनि खां 4 रतियूं अॻिते अथई। को रिढ बकरी थोड़ी आहिनि जो जंहिं पाए सां ॿधू ते ॿधिजी वञनि। अम्मा अम्मा शामुराद लाए इन मूंखे कुटियो अथई हिते बि धकया अथई हिते बि धकया अथई। शामुराद मारियो आ? हा कुटियो अथई। ॾाढो भलो थियो पप्पा तेरे सवाया हणई आ मुझे त हाम में थदकार पइजी वियो आ तो मोचड़ा खाधा आहिनि त। पर ॿुधाए तोखे छा लाइ मारियो अथस? मां बेगुनाह मूंखे मारी धड़का ॾिनई बेगुनाह हरू भरू मासूमड़े खे कुटियो अथई। तूं काथे कूड़ त नथो ॻाल्हाए छो जो शामुराद हरू भरू कंहिंसां खोसण वारो माण्हू ई न आहे। अरे हाणे ठहियो से ॿुधायो माठ करे वे लागे तुंहिंजा बहन गरीब ॾे ते कहिड़ा खार आहिनि जो हर ॻाल्हि में उनखे कूड़ो कयो वेठी। मासी इहो जेको शामुराद आहे न इन मूंखे ज़ीनत जे करे मोचड़ाया आहिनि ॾाढो कुटियो अथई। अम्मा ज़ीनत जे पारां त पोइ तो कई हूंदी न का खशट ज़ीनत सां तॾहिं तो उन जी तरफ़ां तोखे धड़का ॾिनई। मासी हरकत करण किथे थी ॾे मां त वियो मां ज़ीनत खे शादी लाइ राज़ी करण जे लाइ पर विच में इहो शामुराद अची वियो भला उन छा वञे असांजे विच में। हा मां उन छा वञे? ॿुधंदी वञ दी ॿुधंदी वञ अॼु त पंहिंजे वातो ई फाटे तो पंहिंजा सॼा करतूत तो ॿुधाए ऐं चङी तरह तू बि ॿुधी वठ पंहिंजे पुट जा सॼा करतूत। अरे छोरा निभागा इहो ॿुधाए तोखे इहा मत ॾिनी के त ज़ीनत सां वञी तूं शादी जी ॻाल्हि कर। हा वो मूंखे वणंदी आहे। मां चवां थी चंबो हणी मुंहुं ड्राए छॾींदी मैं। शेरोज खान एॾो मुड़ुस माण्हू हुजे हा न त असां इहे लाकब में न सड़ूं हा। प्रभु तूं मनी न मनी
पर हुन असांजी जान त बचाई आहे। तूं हिन भूतारनि खे कोन थो सुञाणी। शेरोज खान असांजे मथां थोरो थपण जे लाइ हाफ फ्राई वारो कूड़ ॻाल्हायो हूंदो। छा मतलब? खान बहादुर असांखे हाफ फ्राई करण जो सूबेदार खे हुकुम ॾिनो हूंदो। न त तूं सोच, सूबेदार शेरोज खान जे चवण ते खान बहादुर जो हुकुम कीअं न मञींदो। हा तूं सही थो चई रघु, सूबेदार में एतिरो दम किथे आहे? अॼु असांखे हिन इलाइक़े में सरहदे घणा ॾींहं थिया। हेॾी ख्वारी थियण खां पोइ असांजा घर भाती बि हथ कढी विया असां मां। ऐं जंहिं शेरोज खान जे करे एॾो मुआसी असांजो कुले कांदी बि न थियो। मूं शेरोज खान ॾे अहिड़ो तंजापो कयो आहे, जेकर न थोरी बि गैरत हूंदसि असांजी वार ज़रूरु कढो, न त पोइ मिर्च लॻण ते सूबेदार साहिबु निजापो कंदो के बोबता सुबाता कलम हाणी असांखे जेल भेड़ो करे। तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे, पिंजरो खुलण वारो आहे। तव्हां बसि परन खोलण जी तयारी कयो। तो जहिड़ी शैतान जी नानी मूं किथे कोन ॾिठी आहे। सॼो ॾींहुं तिरगो ॻोठ में फितना फैलाईंदी वती, शर्म ई कोन अथई। सॼे ॻोठ खे ख़बर हथ में करतो तंजी। हा आऊं किन्नी आऊं शैतान सॼे ॻोठ में मशहूर आहियां। बाक़ी तूं सफ़ा गुगदा, न कॾहिं ॻाल्हाई न ॿोलाई। सुठी आदर भा कंदी आई ईंदे वेंदे के। जेका ज़बान आहे तुंहिंजी, ए मुंहिंजा रब मुंहिंजी तौबा, हे कैंची वांगुरु थी हले या ॼण त माण्हुनि खे कोई थी ये ॻाल्हाई थी तूं। भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा मूंखे, तूं घरां सोचे आई हुई आहे त मूंसां छेड़ो कंदी मूंखे गारियूं ॾींदी आहे। ऐं तो वरी सोचो हूंदो त तोखे मां गुलनि जा हार पाराईंदसि, है न? छेड़ो मूं खुदा खुदा कर माई, मूं साम्हूं बि कूड़ ॻाल्हाई, मूं कॾहिं छेड़ो कयो? ऐं शुरूआत कंहिं कई आहे? मूं त मिड़ई शीही वारी दां कई आहे, अञा छेड़ो किथे कयो अथम? तुंहिंजो पुटु गामू कूड़ो आहे। केरु थो चवे तूं सचारा? वॾो गामू सचारा आहे न, मोगो मटर किथां जो। आओ बराबर, मुंहिंजो पुटु कूड़ो, कूड़े जो पुटु। अञा बि ॿ टे लफ़्ज़ जुनाई त उहे बि चओ। पर मूंखे इहो ॿुधाए, हू त खणी कूड़ो थियो वञी धूड़ पाए, पर तूं त पंहिंजी धीउ खां पुछ न, ये हवेलड़ी जा चक्कर रोज़ छो थी लॻाए? माण्हू कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि, उन खां त पुछ न। पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे माई फाकुले, मुंहिंजी धीअ ते मोहताज न हण, नतीजो ॾाढो ख़राबु निकिरंदई। ॻाल्हि ॿुध, इहो जेको भुणकण ऐं मूं ते जेके तूं घटि वधि वेठी मूंसां ॻाल्हाई न, इहो तूं न ॻाल्हा त सुठो अथई। पंहिंजो पाण खे ॾिसी जेका धीअड़ी अथई न, उहा अचे उन खां बिस्मिल्लाह करे पुछिस त मुंहिंजी अम्मा हवेलड़ी छो वेंदी आहे, उन खां पुछ न। बाक़ी मूं ते कावड़ी वती आई, मां पाण ई चांडोकी खां पुछी वठंदसि, पर फ़िलहाल तूं त तर माफ़ कर असांखे, तर था। मासी पापा मां वई आहियां मां वेली, तूं हाणे पंहिंजे पेट जो सूर बयानु कर। ॻाल्हि ॿुध मां, मुंहिंजे पेट ॼाई तूं बि कान आहीं, पर छा कयां? तव्हांजे घर जो लीमक खाधो अथव, ॾुखी ज़रूरु लॻे थी। इहो माणे खे ॿुधा त हवेली छो वेंदी आहीं, ॿाहिरि ॻाल्हियूं कहिड़ियूं पयूं हलनि यार। कुझु माउ पीउ जी इज़त जो ख़्यालु कर, परवाही कान अथई, बसि हेॾड़ा वारड़ा कयो ऐं बसि इहा घुम घुमा लॻी पई अथई। छॾी ॻोठा चांडोकी पुट, तूं पंहिंजे कमरे में वञ। गंद साहब कॾहिं गंद थोपजंदो न आहे, छॾीस त वञे। हाय हाय, ऐं वाड़ी वाह जो जी इज़त कई अथव, वाह जो मुंहिंजी इज़त कई अथव। ऐं गंद ढेर ते उछलणी जहिड़ी आहे, बाक़ी तई ॿई मां धीअरूं, वाह 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 वाह, छा त ॻाल्हायो थियूं, रुगो लफ़्ज़ ई कढो थियूं। सॼा गुल ई गुल घर थी थो वञे, ओ अतुर अंबीर थियूं ॻाल्हायो। ऐं कुझु हया करो, जेको ॻाल्हायो थियूं सभु ख़बर आहे असांखे, ॻाल्हायूं थियूं वेचारियूं मुंहिंजे लाइ। चांडोकी, तूं हवेली छो वञी? तोखे ख़बर आहे, ही माई वञी सॼे ॻोठ में लाउड वांगुरु ऐलान कंदी। सरदार साईं, अवां मूंखे ॿिए मुल्क ख़रीद करे छॾियो। सच पुछो त जेका नई ज़िंदगी मूंखे मिली आहे न, इहा अवां जी अमानत आहे। कंहिं बि ॾुखी घड़ीअ में अधु राति जो जेकॾहिं तव्हां मूंखे सॾु कंदव त हीउ बंदो तव्हांजे सॾ में सॾु ॾेई अधु राति जो बहासो। साले मूं तो ते को थोरो नाहे कयो, बल्कि पंहिंजो फर्ज़ अदा कयो। छो जो
एक सरदार ते इहो लाज़िम आहे त हू पंहिंजे राज भाग जी ख़बर लहे ऐं पंहिंजे माण्हुनि जे दुख सुख में कमु अचे। काश सरदार साईं जेकॾहिं सिंध जे हर सरदार इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त ही हाञा ई न थिया। भले हूं तुंहिंजी जान बचाइण जो क्रेडिट सुठे खां ॾे थो वञे, छा सम्झई? सच था चओ सरदार, छोडो ख़ान त वाकई जवान जो पुटु आहे। हुन पंहिंजी जान जी परवाह न कई राति। साले हाणे तुंहिंजो छा इरादो आहे? छो जो पुलिस तोखे सुकून सां वेहण कोन ॾींदी, छा सोचियो अथई? सरदार साईं मूं सोचे छॾियो आहे त मूंखे छा करणो। साले तूं मूंखे ॿुधाए सघीं, थी सघे थो त आउं तुंहिंजे कंहिं कमु अची सघां। सरदार साईं मूं छंगो वसाइण जो फ़ैसिलो कयो। वरी बि सोचे वठि साले, इहा हिकु अहिड़ी दुनिया आहे जंहिंजो हर रस्तो मौत जी गुफ़ा मां गुज़रे थो। जेकॾहिं न कंहिं हिकु दफ़ो उन जहान में पेर पातो त पोइ सॼी उमिरि उन जहान मां ॿाहिरि न निकिरी सघंदो। वरी बि सोचे वठि। सरदार साईं हू चवंदा न आहिनि त बुख मजबूरी ऐं हालात इंसान खां सभु कुझु कराईंदी आहे। सो मूं पंहिंजे हालातनि खां घणो कुझु सिखियो आहे। जंग जा जानवर इंसान खां घटि ख़तरनाक हूंदा आहिनि, पर इंसान जॾहिं अशरफुल मखलूकात जे रुतबे खां हेठि किरंदो आहे न त उन खां पोइ कुझु बि करण लाइ तयार हो, कुझु बि। हाँ तूं सही थो चई। जेकॾहिं न इंसान बुछड़ाई ते लही अचे त उहो किने खां किने जानवर खे मात ॾेई सघे थो। आउं अणसमझियल ॿार हुयसि ऐं अदा साले 12-13 सालनि जो जॾहिं असांजी अमर ही जहान छॾे हुई। अम्मा खां पोइ बाबे असांखे माउ बणिजी पालियो। घूंगो घणनि सालनि जो हुयो जॾहिं तव्हांजी अम्मा जी डेथ थी वई? सफ़ा नंढड़ो हुयो। अम्मा जे गुज़ारे वञण खां पोइ अदा गुलाम रसूल खे असांजी मासी खणी वई, उन्ही पालियो। हो त तव्हांजो नंढपण माउ खां बग़ैर ॾाढो ॾुखनि ऐं सूरनि में गुज़रियो हूंदो। पीउ भले केॾो बि प्यार करे पर माउ जे प्यार जी कमी नथो पूरी करे सघे। असांखे त बाबे जो प्यार बि थोरे वक़्त जे लाइ मिलियो। उहो कीअं? बाबो ओचितो हिकु ॾींहुं गुम थी वियो। अॼु त हिन मिलियो आहे त किथे आहे। असीं वॾा थी वियासीं। बिजार खान जे ॻोठ मां बाबा जी ॻोल्हा लाइ लॾे हिते हलिया आयासीं। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त तव्हांजो वालिद साहब कीअं गुम थियो ऐं कंहिं करायो? वो दरअसल असांजे बाबे जो सरदार निरोज खान सां झेड़ो हलंदो हो। बाबे सरदार निरोज खान जे भाउ खे मारे छॾियो। उन खां पोइ अचानक बाबो अलाए केॾां गायब थी वियो। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त बाबे खे सरदार माराए लाश गुम कराए छॾियो आहे ऐं वरी किन जो चवणु आहे त बाबो केॾां मुंहुं करे हलियो वियो आहे। सरदार बिरजार खान खे इहा ख़बर आहे त तूं ऐं साले उन जे दुश्मन जी औलाद आहे? न चंडरुकी, कंहिंखे बि ख़बर न त हू असांखे जीअरो न छॾणो। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।